बैरिया टाउन खिलाफ गुज़िरियल 8 सालन खां जदोजहद कंदड़ इंडिजेंस अलायंस अज भी जेको आहे बैरिया टाउन वेझो जेको आहे नूर मोहम्मद कबोल ॻोठ में एहतजाजी मुज़ाहिरो रखियो आहे ऐं गडाप टाउन जे मुतासिर ॻोठाणनि सां इज़हार यकजहती कई आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। इन के बहाने रहायशी स्कीम जे नाले, तरक्की जे बहाने नाले, थरकोल जे नाले बेटन जो सॼो हिकिड़ो ई मामलो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त सुप्रीम कोर्ट जे उन फ़ैसिले खे जेको मूं पहिरीं चयो, इम्प्लीमेंटेशन बेंच खे चयो त अमल दरामद करो, उन फ़ैसिले ते अमल दरामद कयो वञे। हर सिंधी जेको भी आहे, दानिश्वर हुजे, सियासी वर्कर हुजे, हे मज़ाहिमत कंदो। बैरिया टाउन उन जो हिकिड़ो सम्झो फ्रंट मैन आहे, फ्रंट ते जेका हिकिड़ी वेड़ थींदी आहे। बाक़ी आहिनि ॿियूं बि त बैरिया जेको DHA सिटी आहे या ज़ुल्फ़िकाराबाद आहे या ॿियूं, इहे सभु उन जो हिसा आहिनि। अहिड़ा अमलदारनि खे इहा बि हिकिड़ी निशांदी कराईंदासीं त असांजे कोस्तान जे बारे में त हू कुझु सोचे न। पहिरियों त मुतालबो इहो ई आहे त ही जेका ज़मीन आहे बैरिया टाउन जी, उहा असल जेके वारिस आहिनि उहा उन्हनि खे ई मिलणु खपे। पाकिस्तान ठहण खां अॻु में नूर मोहम्मद ॻोठ असांजा पका कागर, असांजा लीज़ थियल पको रिकॉर्ड में चढ़ियल आहे। असांजा 50 एकड़ सर्वी ही पंहिंजे कब्ज़े में करे छॾियो आहे। कब्ज़े में अञा ताईं हू कमु पियो हुननि जो हले। कूड़ा कागर खणी जीअं हाणे मामा फैज़ मोहम्मद कबूल ऐं ॿिया ॻोठनि ते पंहिंजा ही बुलडोज़र खणी उते कब्ज़ा करण जी कोशिशि करे थो। असांजो मुतालबो इहो आहे त पाण महदूद रहो ऐं असांजे माण्हुनि जी छेड़छाड़ न। इहे रिहायशी मनसूबा इन तरीक़े सां थींदा वेंदा त अॻे ई कराची जेका असां मसइलनि जो शिकार आहे, उञ, बुख, बेरोज़गारी, अमन अमान जा मसइला, इहे सभु जेके असां हुते मौजूदु आहिनि। अञा बि वधीक जेकॾहिं अहिड़ा शहर ठहंदा त कराची जा वसीला जेके आहिनि से महदूद थी वेंदा, ख़तमु थी वेंदा। इंडिजेंस अलायंस जे अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो मुतालबो आहे त फौरी तौर ते बैरिया टाउन जी इंतिज़ामिया खे ॿुजो ॾेई ॻोठाणनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन हसन मीर सां गॾु मीर ज़ुल्फ़िकार, सिंध TV न्यूज़, मलीर, कराची।